मीरपुर भटोरे में बरसाती पानी निकाल न थियण खिलाफ सियासी समाजी अगवाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरपुर भटोरे में इरिगेशन मौला समेत ॿियनि इलाइक़नि में बीठल बरसाती पानी निकाल न कराइण खिलाफ आमिर मेमण, सागिर मजीद परिहाड़, नोमान शोरो ऐं ॿियनि जी अगवाणी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे इंतज़ामिया खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जी मेन बस स्टॉप भरिसां क़ाइम इरिगेशन मौला में बीठल बरसाती पानी निकाल नथो करायो वञे, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अॼु सिर्फ़ु हिन जे लाइ कयो वियो आहे त कुझु ॾींहंनि खां जेका बरसाती पाणी शिराज़ी मौला ऐं इरिगेशन कॉलोनी में बीठल आहे उहो अञा ताईं हिते जी इंतिज़ामिया उन जे लाइ को बि तहरुक न वरितो आहे। हिन मिसकीन ऐं ग़रीब माण्हुनि जा झूपा ऐं घर घाट ॿुॾी ऐं किरी विया आहिनि। काफ़ी माण्हू हुतां लॾ पलाण करे विया आहिनि, पर अञा बि हिते न मुख़्तियारकार न असिस्टेंट कमिश्नर हिन माण्हुनि जो को बि तदारुक न कयो आहे, को बि हिननि जी न वाहिर कई आहे न मदद कई आहे। एसि ताईं जो हिननि जो मुतालबो आहे त बाबा हितां पाणी कढायो वञे जीअं उन्हनि मिसकीननि जा घर ऐं झूपा बचनि। मिसकीन ऐं ग़रीब माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर थिया आहिनि, पर हितां जो चेयरमैन जेको गुज़िरियल वक़्तु जॾहिं असां ऐं असांजे दोस्तनि उन जे ख़िलाफ़ु सफ़ाई मुहिम जे ख़िलाफ़ु एहतिजाज कयो त हुन मुख़्तलिफ़ हरबा हलाए असांजे दोस्तनि ते कूड़ा केस कया ऐं असांखे ब्लैकमेल करण जूं साज़िशूं कयूं ऐं हिन वक़्तु उतां जा माण्हू लॾ पलाण करे रहिया आहिनि। असांजो अॼु ही नंढिड़ो हिकिड़ो एहतिजाजी मुज़ाहिरो हो। जेकॾहिं 10 मुहर्रम ताईं हिन ग़रीबनि जे घरनि मां पाणी न कढियो वियो त 11 या 12 मुहर्रम ते असां मुख़्तियार ऑफिस जे मेन गेट जे आॾो तेसि ताईं ज़रूरी वेठल रहंदासीं जेसि ताईं इंतिज़ामिया नोटिस वठी हिते माण्हुनि जे घरनि जे अंदरां पाणी न कढंदी। हुननि चयो त इलाइक़े में बीठल बरसाती पाणी निकाल करण लाइ असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकार समेत ॿियनि ऑफिसरनि खे शिकायतूं करण बावजूदि पाणी निकाल न करायो वियो आहे। अगवाणनि चिताव ॾींदे चयो त 2 ॾींहंनि अंदरि बरसाती पाणी निकाल न करायो वियो त मेन रोड ते धरणो हंयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।